MP नवाब सरदार खान चانडيو जे घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ अॼु कंबर में मुकमिल शटर बंद हड़ताल आहे जॾहिं त PP जे सॾ ते सवे कारकुननि शोधा चौक ते धरणो हयो आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते टायरनि खे बाहियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। असां इन सिलसिले में मुज़ाहिरनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। असां मुज़म्मत था कयूं जेको छापो लॻो आहे और हिन फोरम वरितो मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां त हिन नाम निहाद IG खे हटायो वञे ऐं उहे कहिड़ा आंसर आहिनि जिन IG के नवाब साहब जे हुकुम कयो त नवाब साहब जे घर में आम माण्हू जे घर में कोई न करंदो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजो मुतालबो इहो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, नवाब साहब सां इंसाफ़ कयो वञे। इंशाअल्लाह कोर्टुनि ते असांजो एतमाद आहे। इहो मुनासिब न आहे कंहिं शरीफ़ कंहिं ख़ानदार कंहिं नवाब घराणे ते बिला जवाज़ चढ़ाई करे हुनजे बंगलनि जे सर्च ऑपरेशन करणु। जेके अॼोको असांजे नवाब साहब जे घरनि ते असांजो छाप लॻा आहिनि इहे मज़मत चुका आहिनि ऐं हिन जी असां तमामु ज़ोर मज़मत था कयूं। पुलिस तर्फ़ां ग़लति आहे इन जे लाइ त तव्हांखे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे तो केस में आज़ादु थियल आहिनि। जेकॾहिं सहूलकार जी सहूलियत आहे त तव्हां जेकॾहिं आयो ऐं तव्हां जेकॾहिं रेड कई या सर्च ऑपरेशन कयो उन में कुझु निकितो त कोन। जेकॾहिं इन हिसाब सां जेकॾहिं कोऑर्डिनेशन कंदा ताउन कंदा नवाब साहब सां ॻाल्हाईंदा उनखे चवंदा त साईं हीअ असांखे क़दम खणणो आहे त नवाब साहब जेको बि हथ में हुजे अॼु बि हिननि जेकॾहिं बिना जवाज़ बग़ैर वाट जे जेको सर्च ऑपरेशन कयो आहे उन में छा निकितो तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त सभु कूड़। PP कारकुननि ऐं मुज़ाहिरीन सरकार खां मुतालबो कयो आहे त सरदार खान चانडيو जे बगुले ते चढ़ाई कंदड़ पुलिस ऑफिसरनि खे हटाए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन अली अकबर सां गॾु रही।